बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो बिल्कुल ठीक ठाक होंदा, चाहे चंगा भला होंदा, बिल्कुल बहार में होंदा। असां जूं अवां सभिनी ॾिसंदड़नि जे लाइ हमेशह ये दुआऊं हूंदियूं आहिनि त शाला अल्लाह पाक अवां खे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे, ज़िंदगी में कॾहिं बि अवां को ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं को सुभाउ अवां जे भर मां बि न गुज़रे। आमीन। दोस्तों, हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर में दाख़िल थियो ऐं उनजे कन ते फ़ोन हुई ऐं कंहिं माण्हूअ सां ॻाल्हाए रहियो हुयो। जी सर बिल्कुल मां तव्हांखे हाणे ई फाइल मोकिलियां थो सर, हाणे ई मां तव्हांखे व्हाट्सएप करे मोकिलियां थो सर, बेफ़िक्र रहो बस सर, मां घर पहुतो आहियां, हाणे ई तव्हांखे मोकिलियां थो मां। ऐं सर मां स्कूल वियुसि, मुआज़रत सां स्कूल वियुसि मां ऐं नंढड़ी खे खणी हाणे घर पहुतो आहियां, सो बसि मां तव्हांखे फाइल मोकिलियां थो सर, मोकिलियां थो। हाज़िर सर ईअं करे हुन फ़ोन बंदि कई। माउ खे हुन सॾु कयो, अमा इहो कुझु ॾींहं पहिरियां जेको मूं तोखे फाइल ॾिनो हुयो उहो त ॾिजांइ, जल्दी में मोकिलिणो आहे कंहिंखे। मां चयोसि बाबा मूंखे त फाइल कोन ॾिनो अथई। माणस किचन में बीठी हुई ऐं हुन रड़ियूं पे कयूं, अमा मां त तोखे फाइल ॾिनो हुयो, हुन ॾींहुं छा थी वियो अथई, पोड़ी थी वई ऐं सफ़ा हाणे यादि बि कोन थी करे पई त फाइल तोखे ॾिनो आहे। मां वरी चयोसि पुट मूंखे कहिड़ो फाइल ॾिनो आहे तो, कॾहिं फाइल ॾिनो अथई, मूंखे त फाइल कोन ॾिनो अथई। त उन ते पुट वरी दाहूं करणु शुरू कयूं, अमा छा थी वियो आहे तोखे, मूंखे ज़लील करे छॾियो अथई, तुंहिंजी नुंहुं ॿ ॾींहं छा वञे थी पेके, तूं पंहिंजे घर जो मुहकारो करे थी छॾीं, का शइ संभाले कोन थी रखी, मां हुन ॾींहुं त तोखे फाइल ॾिनो आहे, जल्दी कर फाइल ॾे मूंखे। मां चयुसि पुट मूं वटि फाइल कोन रखियो अथई मुंहिंजा बच्चा, मूं वटि फाइल न आहे। कहिड़ो फाइल? अबो चई मां तो त मथे में भतु रंधे छॾियो आहे, मां कीअं कयां, फासिजी वियुमि, मूंखे हाणे सर जी कॉल थी अचे पई, मूंखे फाइल मोकिलिणो आहे, तूं चवईं थी त का फाइल कोन्हे को। ईअं कंदे हुनजी धीउ जेका स्कूल खां हाणे मोटी आई हुई, उन अची फ्रिज खोली त फ्रिज में पाणी न हुयो, उहा बि रड़ियूं करणु लॻी, ॾाॾी अम्मा तो वाह जो ज़लील कयो आहे असांखे, तूं पाणी नथी भरे सघे, हिन में पाणी नथी फ्रिज में विझी सघे, त को माण्हू अचे थो त थधो पाणी पीए, ॾाॾी तोखे त को ख़्याल ई कोन्हे को, छा थी करे सॼो ॾींहुं घर में वेठी हूंदी आहे, कुझु कोन थी करे, पाणी बि नथी भरे सघे, कीअं तूं घर हलाए थी। पिणस ॾिठो धीउ खे त धीउ खे चईं अलीज़ा ॻाल्हि ॿुध, इहो छा थी ॻाल्हाए, कीअं थी ॻाल्हाए ॾाॾी सां, दिमाग़ु ख़राबु थियो आहे तुंहिंजो, ईअं ॻाल्हाए पियो वॾनि सां। हुन वरी जेको आहे सो पंहिंजे पीउ खे बि चयो, बाबा ॾिसोसि न तव्हां, बदमाशी आहे ॾाॾीअ जी, ॾाॾी जेको आहे सो माना कुझु करे ई कोन थी, घर में पाणी बि नथी भरे सघे, हाणे मूंखे वञण लॻी आहे, मां छा पीआं। पिणस उथियो ऐं छोकिरीअ खे ॿांह खां वठी धोणणु लॻो, चरीअं निभागी तूं ॻाल्हाए छा थी, ॾाॾी सां ईअं ॻाल्हाइबो आहे। ॾाॾी होॾां किचन मां निकिती, ॾाॾी अची चयोसि हथु कढु छोकिरीअ खां, चयो मां हथु कढु, हाणे जो हाणे हथु कढु छोकिरी खां। माउ खे ॾिसे पियो हैरानी सां, मुंहिंजी माउ खे ॻाल्हाए पई, ॾाॾीअ खे घटि वधि पई ॻाल्हाए ऐं अमा वरी हुनजी धुर थी वठे। मां चयुसि चयो मां शराफ़त सां हथु कढु न्याणीअ खां, छोकिरीअ खे छॾु। छोकिरीअ खे छॾाई, उन छोकिरी पंहिंजे ॾाॾीअ खे भाकुर पातो ऐं ॾाॾीअ हुनखे चयो त तूं ॻाल्हि ॿुध, हिन जो को बि क़सूरु कोन्हे, इहो ॾोह तुंहिंजो आहे सॼो, त तूं ॻाल्हाए थो हिन ॿारनि जे साम्हूं, मां पंहिंजी माउ सां कीअं थो ॻाल्हायां, जे माउ सां तूं ईअं ॻाल्हाईंदे त पोइ हिननि जो बि हक़ु आहे। त हुन छोकिरीअ ॾाॾीअ खे चयो ॾाॾी मूंखे माफ़ु कजो, बसि बाबा खे थोरो सबक़ु सेखारण जे लाइ ईअं कयमि, मूंखे माफ़ी ॾिजो। हुन चयो न मुंहिंजी धीउ तूं का बि फ़िक्र न कर, परेशान न थी, मूंखे ख़बर आहे त तूं मूंसां केतिरो प्यारु कंदी आहीं। सो दोस्तो ॻाल्हि इहा आहे त असांजा ॿार जेके बि नंढा असांजे घर में आहिनि, जेको असांजो किरदारु ॾिसंदा वालिदैन जो, सुभाणे ॿार बि उन ई रस्ते सां लॻंदा। जेकॾहिं असां ॿारनि जे साम्हूं पंहिंजे वॾड़नि खे बेइज़त कंदासीं, असां पंहिंजे वॾड़नि सां बदतमीज़ी कंदासीं, त इहो सबक़ु उन्हनि जे लाइ बि आहे त असांजे साम्हूं बि हिकु ॾींहुं ईअं ई हू असां सां बदतमीज़ी करे ऐं ॻाल्हाइनि। सो इन ॻाल्हि ते ज़रूरु ग़ौर फ़िक्र कजो, पंहिंजे वॾड़नि सां नरमी वारो रवैयो इख़्तियार करणु बेहदि ज़रूरी आहे। वॾड़ा आहिनि ई इन जे लाइ त वॾड़नि जो एहतराम कयो वञे ऐं उन्हनि जी हर ॻाल्हि खे मञियो वञे, उहे चाहे सही हुजनि या ग़लति, पर उन्हनि जी ॻाल्हि खे जेकॾहिं सम्झाइणो बि आहे त कंहिं तरीक़े सां, ऐं सम्झाइण जो तरीक़ो इहो न हूंदो त मां हीअं करे छॾींदुमि, मां हूअं करे छॾींदुमि, तव्हां हीअं न कयो। सो ईअं करणु सुठो अमल कोन्हे को। उमेदु आहे त तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी, पंहिंजे दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर बि कंदो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो, मोकिलाइणी कोन्हे का, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह वाही।